मीरपुर माथेलो में व्याजखोरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ तंग अची पुलिस एहलकार SSP ऑफिस अॻियां पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी ऐं ज़ख़्मी एहलकार खे नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेरान टीवी जो रिपोर्टर कासिम कलवड़। जी कासिम, छा तफ़सील आहिनि? जी, मीरपुर मामलो में व्याज जो कारोबार अरूज ते अची वियो आहे। व्याजखोरनि खां तंग थी एहलकार एहतजाज कंदे SSP ऑफिस मीरपुर मामलो अॻियां पाण ते पेट्रोल हारे करे बाहि ॾेई छॾी। रस्ते वेंदड़ ऐं उते SSP ऑफिस सां गॾु बीठल पुलिस एहलकारनि हुनजी जान बचाई। मीरपुर मामलो में व्याज जो कारोबार खे जेको आहे वॾेरा ऐं पुलिस जेकी आहे उहा हथी ॾेई करे व्याज जे कारोबार खे मथे चाढ़े छॾियो आहे ऐं केतिरा ई घर जेके आहिनि उजाड़े छॾिया आहिनि। पुलिस एहलकार ख़ादिम हुसैन चढ़ड़ व्याजखोरनि खां तंग थी करे एहतजाज कंदे SSP ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾेई पेट्रोल हारे करे बाहि ॾिनी आहे। ज़िंदगी बचाइण ते SSP घोटकी जे गेट ते मौजूदु ड्यूटी कंदड़ एहलकारनि रस्ते वेंदड़नि बाहि ते ज़ाब्तो आंदो, जंहिं खां बाद फौरन ज़ख़्मी एहलकार खे DSP अस्पताल मीरपुर माथेलो मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टर जो चवणु आहे त उनजो 50% जेको आहे जिस्म सड़ी वियो आहे। सड़ी वियल ख़ादिम हुसैन चढ़ड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी अथनि। व्याजखोर मुंहिंजो घर वेड़ा मुंहिंजा वीरान करे छॾिया अथनि। हुननि जो चवणु हुयो त 3 लाख रुपया सख़्त मजबूरी में मां व्याज वरितो, जंहिंजा 25 लाख रुपया ॾेई चुको आहियां। हिन वक़्तु बि मुंहिंजे मथां कोर्ट सगोरी में 40 लाख रुपया ॾियण जो केस दाख़िल कयो वियो आहे। मां सख़्तु परेशान आहियां। मुंहिंजी ज़िंदगी जेकी आहे उहा तबाह कई वई आहे। मां SSP घोटकी खां IG सिंध खां DIG सखर खां पुरज़ोर अपील कयां थो पियो त मां बि तव्हांजो बचियो आहियां, एहलकार आहियां, मुंहिंजी ज़िंदगी जेकी आहे उहा बचाई वञे। जी कासिम, तव्हांजी महिरबानी।